नाज़रीन, रमज़ान के भलारे महीने की आमद का पोइ सखर भरपासे में मुनाफ़ेखोर माफ़िया सरगर्म थी वयूं। वापारियनि दुकानदारनि आम वापे जी शयुनि ऐं फ्रूटनि जा हथ ठोकिया अघ मुक़रर करे छॾिया, जे सबब रोज़ेदार गरीब ऐं पोरिया तबको सख्त परेशान आहे। उन हवाले से ॾिसूं था इनायत भट्टी जी ही रिपोर्ट। जी असीं मौजूद आहियूं सिंध जे 3 नंबर वॾे शहर सखर जे घंटाघर में, जिते रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो शुरू थींदे ई महांगाई जो जेको जिन आहे उहो बोतल मां ॿाहिरि निकिरी आयो आहे ऐं मुनाफ़ेखोर जेके वापारी आहिनि उन शयुनि जा अघ ॿीणा करे छॾिया आहिनि। उन हवाले सां हितां जा शहरी छा था चवनि, अचो त खेसि ॻाल्हि ॿोल कयो। जेके महांगाई जो जिन आहे उहो बोतल मां निकिरी आयो आहे। हुकूमत को बि रिलीफ जेको आहे पैकेज मां न ॾिनो आहे। कीअं ॾिसो पिया हिन महांगाई जे जिन खे? साईं, ॻाल्हि दरअसल इहा आहे त हुकूमत जा दावा वादा त आवाम सां घणा आहिनि, पर ही रमज़ानुल मुबारक जो हिकिड़ो बाबरकत महीनो आहे, जेको नेकियुनि जो महीनो आहे। पर हिन में बि जेको आहे त असांजी हुकूमत को आवाम खे रिलीफ न आहे ॾिनो। तव्हां अटो ॾिसो, खंडु ॾिसो, हिन खां अलावा तेल घी ॾिसो, हुन जी क़ीमतूं जेके आहिनि त आसमान ते चढ़ी वयूं आहिनि। ऐं हुकूमत सिर्फ़ु जेको आहे त दावा थी करे त असां महांगाई खे कंट्रोल कंदासीं। तव्हां मुर्गी जो गोश्त जेको आम माण्हू खाई सघंदो, हाणे हू बि नथो खाए सघे। ऐं जेकी मक़सदी आहे सब्जियूं आहिनि उहे बि महांगियूं थी वयूं आहिनि। हुकूमत तरफ़ां भलारे महीने में को बि रिलीफ पैकेज न ॾिनो वियो आहे। ग़रीब जेके मिसकिन माण्हू आहिनि, जेको सॼो ॾियारो कमाए करे 500 रुपया कमाइनि, उहे रोज़ो कीअं रखंदा, रोज़े जी इफ़्तारी कीअं कंदा? ॾिसो साईं, ॻाल्हि इहा आहे त दरअसल छा आहे त असां वटि जेको आहे त बेसिकली छा आहे, ॾिसो आम माण्हू जेको आहे, जेको मुतवसित तबिको आहे, वाइट पोश तबिको आहे, हुन जे लाइ त आहे ई वॾो आज़ार। छो जो 500 में तव्हां हीअं सम्झो त उहो पंहिंजे घर जो गुज़र बसर नथो करे सघे। हू ॿारनि खे कीअं मानी खाराईंदो? हू हिकिड़े वक़्त जी मानी जेको आहे 500 में पंहिंजे ॿारनि खे नथो खाराए सघे। साईं, हुकूमत जे तरफ़ां त को रिलीफ कोन मिलियो आहे। विफ़ाक़ी हुकूमत जेकॾहिं यूटिलिटी स्टोर ते पैकेज ॾिनो आहे त हुन में खंडु कोन्हे, गिहु न आहे। जेके शइ महांगियूं आहिनि त उहे मिलनि कोन थियूं। बाक़ी दाल मसाला इहे त हर जॻह ते अवेलेबल आहिनि, उहे साॻी क़ीमत में। उन खे जेको आहे यकीनी बणायो वञे त आम माण्हूअ खे मिले। ऐं दुकानदार जेके आहिनि उहे ज़ख़ीरा अंदोज़ी था कनि, उन्हनि ते को कंट्रोल कोन्हे को। मतिलबु हुकूमती रित बि जेका आहे उहा किथे नज़र कोन थी अचे त को चेक एंड बैलेंस हुजे। घंटाघर यूटिलिटी स्टोर ते विया आहियूं, जेके गवर्नमेंट दावा कई आहे खंडु अटो तव्हांखे ऐं गिहु सस्तो मिलंदो। अॼु असां हुनखे वठणु विया आहियूं, कल्ह विया आहियूं, उन्हनि वटि कोई बि कोन्हे। बाक़ाइदा तौर ते उते पुलिस वारा विहारा विया आहिनि। पुलिस वारा पंहिंजनि माण्हुनि खे ॼाणाइनि था। असां चवनि था बाबा असां पढ़ियल लिखियल तबिको आहियूं, असां सवाल था कयूं तव्हां सां। ही गवर्नमेंट जेके दावा कया आहिनि, गवर्नमेंट तव्हांखे डेली जेके खंडु ॾिए थी, विकिणो था दुकानदारनि खे, छा था कयो? उल्टो असांखे पुलिस वारा सखर जा पंहिंजो जेके विहारिया अथऊं उहे ब्लैकमेलिंग कनि था। चवनि था तव्हां इहे ग़लति था ॻाल्हायो, तव्हां हू पंहिंजनि माण्हुनि खे वठी ॾियनि था। यूटिलिटी वारा उन्हनि सां ॿधल आहिनि, प्लस में बाज़ार सां ॿधल आहिनि। अवाम खे कोई फ़ाइदो नथो मिले। महिरबानी करे इन ख़िलाफ़ एक्शन कयो वञे। ताईं छा 50 साल जी हिन गवर्नमेंट में कंहिं गरीब खे कहिड़ो रिलीफ मिलियो आहे? अॼु महिल हिन महिल ताईं रोड़ी जी बि इहा ई सूरत हाल आहे। उते वञो त सामान लहे थो त बाबा तूं थोरो साइड थी बि, सामान तो ले, वज़न न मथां किरी पए। ख़बर ई नथी पए, रातो राति में इहो गिहु काॾे थो वञे, खंडु काॾे थी वञे। वफ़ाक़ बि पूरो करे चुकी आहे, सभु कुझु करे थी। हेठों माण्हू बि त कमु कनि नी, अकेलो इमरान खान छा करे? तव्हां सखर शहर जे रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हुनजो चवणु हो त जेको रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो आहे उहो शुरू थींदे ई जेके मुनाफ़ेखोर वापारी आहिनि उन्हनि खाधे पीते शयुनि जा जेके अघ आहिनि उहे ॿीणा करे छॾिया आहिनि। वफ़ाक़ी सरकार ऐं सिंध सरकार खे घुर्जे त हिन भलारे महीने में खाधे पीते शयुनि जा जेके रेट आहिनि उहे घटि कया वञनि त जीअं ग़रीब मिसकिन माण्हू बि रोज़ो रखी करे अलाह जी इबादत करे सघनि। कैमरामैन इशफाक़ खोसो सां गॾु इनायत भट्टी, मेरा टीवी न्यूज़।